दोस्तों, मां शाइरी कंदो त न आहियां, मगर कॾहिं कॾहिं जज़्बात ऐं कैफ़ियतूं शाइर जी सूरत में ईंदियूं आहिनि ऐं पोइ मां कॾहिं नसरी नज़म लिखी विहंदो आहियां, कॾहिं ईअं ई आज़ादु नज़म लिखी विहंदो आहियां ऐं कॾहिं कॾहिं सालनि में कोई हिकु दफ़ा कोई गज़ल बि लिखी विहंदो आहियां। सो कुझु ॾींहं अॻु में ही गज़ल लिखियो आहे जेको पेश करियां थो। बेरंग शामूं झोल खणी बीठियूं आहिनि, तुंहिंजे आॾो जो तो में रंग आहिनि। बेरंग शामूं झोल खणी बीठियूं आहिनि, तुंहिंजे आॾो जो तो में रंग आहिनि। मुफ़ासिला 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 वधी वधी तोखे सारीन था जो तो वटि अंग आहिनि। मुफ़ासिला 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 वधी वधी तोखे सारीन था जो तो वटि अंग आहिनि। दाणा दाणा करे जमा करियूं था जज़्बा, दाणा दाणा करे जमा करियूं था जज़्बा, लफ़्ज़नि जो रूप ॾेई पेश करियूं था संग आहिनि। असां न रहंदासीं तव्हां थी वेंदासीं, असां न रहंदासीं तव्हां थी वेंदासीं। हिकु ई आहियूं ॿुधण में बसि ॿ अंग आहिनि। असां न रहंदासीं तव्हां थी वेंदासीं, हिकु ई आहियूं ॿुधण में बसि ॿ अंग आहिनि।